सो दोस्तों अॼु असां वञूं था वेनेज़िया मॉल ते ऐं हीउ हिकिड़ो स्टेशन आहे टॉप कॉपी मेट्रो जो हीअ मेट्रो ट्राम आहे T4 सो हुन में अॼु असां हीउ सिधो हुते असांखे छॾींदी वेनेज़िया मॉल ते सो असां गॾु रहिजो। सो दोस्तों असांजी स्टेशन अची विया के पताश वेनेज़िया ही तो स्टॉप सो हिते हिन स्टॉप ते आहे ही वेनेज़िया शॉपिंग मॉल हिते हिकिड़ी त ही T4 जेका मेट्रो लाइन आहे ट्राम जेके चवंदा आहिनि इहा हिते ईंदी आहे ऐं हिकिड़ी ॿी बि मेट्रो आहे जेको तव्हांखे आउं थोरो ॿुधायां थो। सो दोस्तों हिन स्टेशन खां ॿाहिरि निकिता आहियूं हाँ ही पासो ॾिबो ऐं हितां खां वरी हे साम्हूं आहे वेनेज़िया मॉल। सो ही थो वेनेज़िया मॉल साम्हूं हे स्टेशन आहे T4 मेट्रो जी स्टेशन आहे इहा। सो कहिड़ी रश आहे हिते वेनेज़िया मॉल ते ऐं ॿी बि हिकिड़ी हिते मेट्रो आहे उहा आहे नंबर ॿुधायां थो हुनजो G3 आई थिंक पर तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि ॿी मेट्रो हिते कहिड़ी अची सघे थी। सो दोस्तों हीअ जो मेन गेट आहे वेनेज़िया मेगा आउटलेट। सो अॼु जी वीडियो हिन बहितरीन शॉपिंग सेंटर जी आहे असां गॾु रहिजो। सो दोस्तों तव्हांजो सिक्योरिटी क्लियरेंस थी वई सो हाणे असां अंदरि अचूं पिया आलिशान शॉपिंग स्टोर हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टोर्स आहिनि ऐं ॾिसो केॾी रश आहे हिते माशाल्लाह हर जॻह ते वञो त तव्हांखे रशी पवंदी आलिशान। सो हिते जेका अट्रैक्शन आहे उहा सो हीअ जीअं वीनस वांगुरु हिननि हिकिड़ो माहौल ठाहियो आहे पाणी हले थो पियो ऐं ॿई पासा दुकानूं आहिनि। सो दोस्तों हिते वीनस वांगुरु मज़ो लॻो पियो अथव ऐं इहा बोट हले थी पई। सो दीदार कयो। सो माशाल्लाह ॾाढो आलिशान ही मॉल ठाहियो अथनि वेनेज़िया मॉल ऐं हिते इस्तंबुल में अगरि दोस्त अचनि त ज़रूरु ही मॉल ॾिसनि हिते हर उहा शइ शॉपिंग बि आहे फूड बि आहे सभु कुझु आहे हिते पर मज़ो ईंदो तव्हां सभिनि दोस्तनि खे हिते। दोस्तों ही कुछ इनके अंदर स्टोर्स हैं शॉपिंग सेंटर बड़ो आलिशान ठहियल आहे माशाल्लाह ज़बरदस्त मथे आसमान जो इन्हनि हयो आहे वॉलपेपर।
सो दोस्तों असांजी अॼु जी वीडियो पूरी थी वई, दुआ में यादि कजो।